बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध जी सबाजड़ी धरती केतिरा ई अज़ीम बुज़ुर्ग ऐं हस्तियूं पैदा कयूं आहिनि, जिन हस्तियुनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर लाल शाहबाज़ ऐं सचल सरमद जहिड़ा अज़ीम बुज़ुर्ग पैदा कया आहिनि। सिंध वादी मेहराण जंहिंजी सूंहं सिंधू दरिया आहे। सिंधू दरिया सॼी सिंध जे ज़मीनुनि खे आबाद करे थो ऐं सिंधू दरिया ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बैराज ठहियल आहिनि, जिन में सभिनी खां वॾो बैराज सखर बैराज, उन खां पोइ गुड्डू बैराज ऐं कोटड़ी बैराज अची वञनि था। अज़ीम दरिया सिंधू दरिया सिंध जी आबादीअ जो सॼो दारो मदार सिंधू दरिया ते आहे। सिंधू दरिया जे करे ई हिते केतिरा ई फ़सुल थींदा आहिनि ऐं उन मां ई माण्हू पंहिंजी कमाई कनि था, जीअं कणिक, कमंद, सारियूं, वोण ऐं ॿिया केतिरा ई भाॼियुनि वारा फ़सुल थींदा आहिनि। सिंध धरती जंहिंजी हिकु अज़ीम सक़ाफ़त आहे, सिंधी टोपी ऐं अजरक जेको सिंधियुनि जी शान जो उञाण आहे। सिंध में हर साल सेप्टेम्बर जे महीने में सिंधी टोपी डे मल्हायो वेंदो आहे, जंहिंखे सॼी सिंध जा माण्हू तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। हर साल सिंध जी साराह में गीत ॻाया वेंदा आहिनि, नाच ऐं रक़्स कयो वेंदो आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे भेटा ॾिनी वेंदी आहे। इहो सिंधी माण्हू यूट्यूब जो टाइटल वीडियो सब्सक्राइब